नासिन हेडलाइन सवारी आगे कंदासीं हुकूमत अवाम ते ॿीहर पेट्रोल बम किराए छॾियो। नाड़े वारी वज़ारत मूजिब पेट्रोल ₹14.85 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹13.23 फ़ी लीटर महांगो कयो वियो आहे। लाइट डीज़ल जी क़ीमत ₹11.68 ऐं गासलेट जी क़ीमत ₹18.83 फ़ी लीटर वधाई वई, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। पेट्रोल फ़ी लीटर ₹248.76 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹276.54 फ़ी लीटर थी वियो आहे। लाइट डीज़ल ₹266.15 ऐं गासलेट जी क़ीमत ₹230.26 फ़ी लीटर मुक़ररु कयो वियो आहे। नयूं क़ीमतूं अॼु खां लागू थी वेंदियूं। ख़बर अवां सां शेयर कई पिया। हुकूमत अवाम ते ॿीहर पेट्रोल बम किराए छॾियो। नाड़े वारी वज़ारत मूजिब पेट्रोल ₹14.85 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹13.23 फ़ी लीटर महांगो कयो वियो आहे।